अस्सलाम वालेकुम, नमस्ते। मां तव्हांजो उस्ताद जयप्रकाश डीवा क्लास में अव्हांखे खुश आमदीद। प्यारा ॿारो, जीअं त अॼु असांजी क्लास में असां पढ़ंदासीं डी मास जे बारे में। डी मास मैथमेटिक्स में डी मास जेको आहे तक़रीबन ॿार परेशानी जो शिकार थींदा आहिनि इन डी मास में। त अॼु कोशिशि कंदासीं त ॿारनि जी उहा परेशानी ख़तमु करे सघूं। अचो त छा थींदो आहे, जीअं बोर्ड ते तव्हांखे नज़र अची रहियो आहे DMAS, हिन खे पढ़बो छा आहे डी मास। मतलब हर हिकिड़े अखर जी जेको आहे अलॻि अलॻि मीनिंग आहे, अलॻि अलॻि माना आहे। त जीअं डी फॉर डिवीजन, डी फॉर डिवीजन। त डिवीजन खे पाण सिंधी में असां चवंदा आहियूं वंड। डिवीजन मतलब वंड। वंड जी निशानी छा हूंदी आहे? हिकिड़ी लकीर हेठि मथे ॿ नुक्ता। हाणे एम, ॿियो अल्फाबेट छा आहे पाण जो? एम। एम मतलब एम फॉर मल्टीप्लिकेशन। मल्टीप्लिकेशन खे सिंधी में पाण छा चवंदा आहियूं? ज़रब। ज़रब जी निशानी की हूंदी आहे? आपस में ॿ लाइनूं क्रॉस। टियों अल्फाबेट आहे पाण जो ए। ए फॉर एडिशन। एडिशन खे सिंधी में पाण चवंदा आहियूं जोड़। जोड़ जी निशानी छा थींदी आहे? हिकिड़ी लाइन सिधी ॾेई उन ते मथे क्रॉस हिकिड़ी लाइन ॾींदासीं त एडिशन माना जोड़ जी निशानी थी वेंदी। चौथों जेको लफ़्ज़ अखर आहे पाण जो अल्फाबेट एस। एस जो मतलब आहे सबट्रैक्शन। सबट्रैक्शन जो मतलब आहे सिंधीअ में कट। ये तमाम बुनियादी शयूं आहिनि, तव्हां सभिनी ॿारनि खे ख़बर बि हूंदी। ऐं सही तरीक़े सां अॼु असां तव्हांखे डी मास में इन जो कॉन्सेप्ट क्लियर करण जी कोशिशि कंदासीं। इंशाल्लाह डी मास पढ़ंदव त तव्हां ईंदड़ तव्हांजी ज़िंदगी में आसानी थींदी। त डी मास, डी फॉर डिवीजन, वंड, एम फॉर मल्टीप्लिकेशन, ज़रब, ए फॉर एडिशन, एडिशन मतलब जोड़, एस फॉर सबट्रैक्शन मतलब कट। त असां सब खां पहिरीं छा कंदासीं? ही हिकिड़ो रूल आहे। छा आहे? रूल आहे मतलब क़ाइदो आहे। त असां जेके आहिनि अहिड़ा हिसाब जंहिंमें वंड, जोड़, कट जेके आहिनि, मिसाल ईअं हुजे 49 वंडिया 7 ज़रबिया 2 वादू 7 काटू 2। हाणे अगर अहिड़ो को हिसाब अची वञे थो जंहिंमें ॾिसो डिवीजन बि अचे पई, मल्टीप्लिकेशन बि अचे पई, एडिशन बि अचे पई ऐं सबट्रैक्शन बि अचे पई, त इन्हनि खे हल करण जो जेको आहे हिकिड़ो तरीक़ो हूंदो आहे। उन तरीक़े खे असां चवंदा आहियूं डी मास। मतलब डिवीजन, मल्टीप्लिकेशन, एडिशन, सबट्रैक्शन। हाणे असां सिखंदासीं त इन हिसाब खे असां कीअं करे सघूं था, कीअं सॉल्व कंदासीं। जीअं असांखे डी मास रूल क़ाइदे में ॿुधायो वियो आहे त सभ खां पहिरीं तव्हां छा छॾाईंदव, छा सॉल्व कंदव? तव्हां सॉल्व कंदव डिवीजन। जी, डी फॉर डिवीजन। डिवीजन में हिते आहे 49 डिवाइड बाय 7 मतलब 49 वंडिया 7। हाणे प्यारा ॿारो, जी तव्हांखे ख़बर आहे 49 खे पाण 7 सां वंड कंदासीं त खोड़ो पढ़ंदासीं 7 जो घणा चक्कर? 1 7 7, 2 7 14, 3 7 21, 4 7 28, 5 7 35, 6 7 42, 7 7 49। त 7 चक्कर 49 पढ़ंदासीं, घणा जवाब ईंदो पाण जो? 7। त 49 वंडिया 7, 49 डिवाइड बाय 7 जवाब छा आयो पाण जो? 7। त पाण हिते लिखंदासीं 7।
बकाया जेका रक़म आहे ही पूरी रक़म जेको आहे पाण साॻी हेठि लाहे छॾींदासीं। हाणे डिवाइड असांजी थी वई सॉल्व। हाणे ॾिसंदासीं इन रूल में असां वटि MAS मल्टीप्लिकेशन एडिशन ऐं सब्ट्रैक्शन में सभ खां पहिरीं छा छॾाईंदासीं असां मल्टीप्लिकेशन, माना पहिरीं तव्हांजी डिवीजन, बी नंबर मल्टीप्लिकेशन, टी नंबर एडिशन, चौथी नंबर सब्ट्रैक्शन। हाणे हिते डिवीजन पाण जी खत्म थी वई त ॻोल्हींदासीं त किथे आहे मल्टीप्लिकेशन। त ॾिसो प्यारा ॿारो माइनस प्लस ऐं ही मल्टीप्लिकेशन, त छा छॾाईंदासीं मल्टीप्लिकेशन। हाणे मल्टीप्लिकेशन 7 मल्टीप्लाई बाय 2, 7 मल्टीप्लाई बाय 2 मतलब 7 ज़रबिया 2, 7 ज़रबिया 2 जो मतलब 7 जो खोड़ो पढ़ंदासीं 2 चक्कर, 1 7 7 2 7 14। ते हाणे हिन जो जेको जवाब आहे 2 7 14 ता लिखंदो। बी रकम जेका हूंदी उहा साॻी ता हेठ लाईंदो। हाणे जीअं पाण के हिसाब नजर अची रहियो आहे त पाण वंड जेका आहे सॉल्व करे छॾी, मल्टीप्लिकेशन सॉल्व करे छॾी, बाकी हाणे छा सॉल्व करणो आहे थर्ड नंबर ते ए फॉर एडिशन। एडिशन 14 प्लस 7 14 वाधू 7, 14 वाधू 7 के असां छॾाईंदासीं त 14 वाधू 7 के छॾाईंदासीं त छा थींदो 14 ऐं 7 असांजा थिया 21। हाणे जेको बचियल रक़म आहे उहो छा कंदासीं हेठि लाहींदासीं। हाणे ॾिसो डिवाइड भी थी वई, मल्टीप्लिकेशन भी थी वई, एडिशन भी थी वई, बाकी छा रहिजी वियो पाण वटि सब्ट्रैक्शन, जेको असां एस जेको आहे आखिरी नंबर ते अचे तो डी मास में चौथे नंबर ते, इन करे पाण हाणे छॾाईंदासीं कट। हाणे 21 में अगर 2 कट कंदासीं त प्यारा ॿारो तव्हांखे ख़बर आहे 21 में अगर 2 कट कंदासीं जवाब असांजो छा ईंदो 19। हाणे इहो असां सिखियासीं डी मास में कीअं तव्हां डिवीजन पहिरीं कंदव, मल्टीप्लिकेशन पोइ कंदव, उनका थर्ड नंबर ते एडिशन कंदव, फोर्थ नंबर ते सब्ट्रैक्शन कंदो। माना तव्हां इन रकम में ॻोल्हींदव किथे वंड आहे पहिरीं, किथे पोइ ज़रब आहे, पोइ किथे जोड़ आहे, पोइ कट आहे। त इहो हूंदो आहे असांजो डी मास जो क़ाइदो। हाणे असां मज़ीद कुझु एग्जांपल कंदासीं जीअं तव्हांखे वधीक तरीक़े सां क्लियर करे सघां। प्यारा ॿारो हाणे असां हिकिड़ो मिसाल कयूं था डी मास में त कीअं असां डी मास के सॉल्व कंदासीं। जीअं हाणे इहा पाण खे हिकिड़ी रक़म मिलियल आहे 84 डिवाइड बाय 6 मल्टीप्लाई बाय 4 माइनस 12 प्लस 5, 84 वंडिया 6 ज़रबिया 4 काटू 12 वाधू 5। हाणे सब खां पहिरीं असांखे इन रक़म में ॻोल्हणो आहे त पहिरियों जेके असां पढ़ी आयासीं डिवीजन कहिड़ी जाइ ते आहे। हाणे सब खां पहिरीं असां छा सॉल्व कंदासीं डिवीजन। हाणे हिते छा आहे प्लस माइनस मल्टीप्लिकेशन डिवीजन। हाणे असां डिवाइड जेको आहे इनखे सॉल्व कंदासीं। तो प्यारा ॿारो 84 वंडिया 6 के असां सॉल्व करण जी कोशिश कंदासीं। 84 डिवाइड बाय 6 त 84 के असां वंडारी निशानी जे अंदर लिखंदासीं। वंडींदड़ पाण वटि 6 आहे त उनके वंडींदड़ ठाहींदासीं। हाणे छा कंदासीं इनके खोड़ा हणंदासीं। प्यारा ॿारो ज़रब करण जे लाइ ऐं वंड करण जे लाइ तव्हांखे खोड़नि खे यादि करण जी ज़रूरत हूंदी आहे। महिरबानी करे खोड़ा जेको आहे न उहे ज़रूरु यादि कयो। हाणे ॾिसो 84 आहे वंडिया 6 कंदासीं त सब खां पहिरीं छा ॾिसंदासीं पाण खे 8 आहे 6 खां वॾो आहे त पाण हिकु चक्कर खोड़ो हणंदासीं। जेकर 6 खां नंढो हुजे हा त पाण ॿिन्ही डिजिट खे गॾु करे हणूं था। हिते 8 जेको आहे 6 खां वॾो आहे त छा कंदासीं 1 छक 6। हाणे 8 में 6 छा कंदासीं कट कंदासीं।
8 में 6 कट कया, बाकी बचा 2। हाणे बचियल जेका 4 है उनके हेठ लाईंदासीं। हाणे 6 जो खोड़ो पढ़ंदासीं। 1 छक छक, 2 छक 12, 3 छक 18, 4 छक 24। 4 छक 24 माना हाणे 84 के 6 पूरो पूरो वंडे पियो घणा चक्कर 14 चक्कर। ते हाणे 84 वंडिया 6 जो जेको जवाब आयो वो थियो पाण जो 14। हाणे छा कंदासीं, बकाया जेका भी आ रकम आ वो साॻी जी साॻी ता हिते लाए छॾियो। हाणे पाण जी डिवीजन जेको डिवाइड आहे वो थी वई सॉल्व। हाणे पाण ॻोल्हींदासीं त हिते मल्टीप्लिकेशन आहे या न। अगर मिलंदी त सॉल्व कंदासीं। प्लस माइनस मल्टीप्लिकेशन। हाणे पाण के ज़रब मिले पई त पाण सॉल्व कंदासीं ज़रब के। हाणे जीअं मूं तव्हांखे चयो त ज़रब में ऐं वंड में खोड़नि खे यादि करण जी ज़रूरत आहे। त पाण हिते 14 जेको आहे ज़रब कंदासीं 4 सां, त मतलब 14 जो खोड़ो पढ़ंदासीं 4 सां। 1 चौड़ो 14, 2 चौड़ो 28, 3 चौड़ो 42, 4 चौड़ो 56। हाणे 4 चौड़ो 56 त लिखंदासीं 56। बकाया जेको आहे उहो वरी साॻे तरीक़े सां हेठ लाईंदासीं। हाणे 56 ॾिसो 4 चौड़ो 56 त हाणे असां मल्टीप्लिकेशन के बि सॉल्व करे छॾी। हाणे असां ॻोल्हींदासीं त हिन में एडिशन किथे आहे या सब्ट्रैक्शन किथे आहे। हाणे ॾिसो एडिशन करण जे लाइ तव्हां ॾिठो आहे त हिते आहे 56 काटू 12 वाधू 5। हाणे इनखे पाण एडिशन कंदासीं त थोड़ो चेंजिंग था कयूं। हिते हटियूं था 56 वाधू वारा जेके एड वारा आहिनि उनखे पाण गॾु आणींदासीं। माइनस वारनि खे वरी लिखंदासीं। हाणे ॾिसो साॻी रक़म आहे, सिर्फ़ पाण हिन जी जाइ मटाई आहे। 5 माना 12 जी जाइ काटू 12 जी जाइ ॾेई छॾी आहे वाधू 5 के। त 56 वाधू 5 काटू 12 ॻाल्हि साॻी आहे। तव्हांखे सम्झाइण जे लाइ मूं छा कयो आहे उन जी अरेंजमेंट जेको आहे सही कई आहे ताकि असांजो रूल जेको पढ़िया आहियूं उनखे फॉलो कंदे हलूं। हाणे ॾिसो 56 प्लस 5। हाणे एडिशन असां 3rd नंबर ते सॉल्व कंदासीं त एडिशन छा थींदो 56 वाधू 5 जेको पाण कंदासीं त असांजो जवाब ईंदो 61। हाणे साॻी बचियल जेका रक़म आहे वो छा कंदासीं हेठ लाईंदासीं। प्यारा ॿारो हाणे ॾिसो 61 काटू 12 मतलब 61 में तव्हां कट कयो 12। हाणे ॾिसो हिक में 2 वेंदो कोन, हितां खणंदासीं हिकिड़ो उधारो त छा थियो ॾाको उधारो खणंदासीं ही थी विया 11। 11 में 2 कट कंदासीं इहो थी वियो पाण जो 9। हिते छा बचो बाक़ी 5। हर 5 मां जॾहिं हिक कट कंदासीं छा बचंदो पाण जो 4। त छा बचो 61 में 12 कट कयोसीं जवाब छा आयो असांजो 49 मतलब 49। त इहो जेको असां हिसाब कयो इन जो जवाब जेको आयो आहे उहो आहे 49। त प्यारा ॿारो असां स्टेप बाय स्टेप जेको आहे तव्हांखे सेखारण जी कोशिश करी रहिया आहियूं। अगर तव्हां समझो था त असां सही तरीक़े सां मेहनत करी रहिया आहियूं या मांखे मेहनत कराए रहिया आहियूं त असांजी दीवा क्लास खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं शेयर करियो। प्यारा ॿारो हाणे असां हिकिड़ो ॿियो मिसाल करी रहिया आहियूं डी मास जो जेको इंशाल्लाह तव्हांजो जेको आहे वधीक कॉन्सेप्ट क्लियर कंदो। जीअं ॿियो हिसाब आहे 60 मल्टीप्लाइड बाय 2 प्लस 250 डिवाइड बाय 5 माइनस 80 कीअं है 80 60 ज़रबिया 2 वाधू 250 वंडिया 5 काटू 80। हाणे साॻे तरीक़े में डी मास असांजो अॼु सीरीज़ आहे, सीरीज़ जी क्लास आहे।
त डीमास में जेको असां वरी ॾिसंदासीं त माना सभ खां पहिरीं असां छा छॾाईंदासीं डिवाइड माना डिवीजन त ॻोल्हींदासीं त हिते किथे आहे असांजो डिवाइड। हाणे पहिरीं खां शुरू कयूं था मल्टीप्लिकेशन प्लस डिवाइड माइनस त असांखे छा सॉल्व करणो आहे सभ खां पहिरीं डिवाइड। हाणे प्यारा ॿारो जीअं तव्हांखे ख़बर आहे त असां वंड में खोड़ा आणंदा आहियूं त 250 खे कहिड़ो खोड़ो आणणो आहे वंडिया आहे 5 त हाणे हिते ॾिसंदव तव्हां त 5 जो खोड़ो हणंदासीं 2 जेको आहे नंढो आहे इन करे हाणे हिननि ॿिन्ही अंगनि खे गॾु खोड़ो हणंदासीं छा थींदो पढ़ो खोड़ो 1 5 5 2 5 10 3 5 15 4 5 20 15 है खोड़ा पढ़दासीं 1 5 5 2 5 10 3 5 15 4 5 20 5 5 25 हाणे 25 मां 25 छा कंदासीं कट कंदासीं तो जवाब छा ईंदो 0 बाकी छा बचे थो 0 तो 0 जेको आहे असां छा कंदासीं छो त 0 खे को खोड़ो कोन लगदो इन करे असां 5 जे अॻियां जेको आहे हिकिड़ो 0 लगाए छॾंदासीं त माना 250 खे वंड कयो 5 सां त असांजो जवाब छा आयो 50। बकाया जेका बि रक़म आहे उनखे साॻे तरीक़े सां हेठि लाहींदासीं जीअं 60 ज़रबिया 2 वाधू हाणे हिननि जो सॉल्यूशन कढियोसीं 50 ॿी रक़म आहे -80। हाणे प्यारा ॿारो असांजो डिवीजन थी वई सॉल्व। हाणे ॻोल्हींदासीं त मल्टीप्लिकेशन किथे आहे। हाणे ॾिसो माइनस प्लस मल्टीप्लिकेशन त इहा मल्टीप्लिकेशन आहे इन खे पाण सॉल्व कंदासीं जीअं 60 ज़रबिया 2 हाणे तव्हांखे ख़बर आहे 60 ज़रबिया 2 पाण कंदासीं त हिते 2 छक 12 0 साॻियो हिते लाहींदासीं त 2 जो खोड़ो जॾहिं 60 के ज़रब कंदासीं तो छा जवाब इंदो पाण जो 120। हाणे साॻी रक़म जेका बचियल आहे उन खे हेठि लाहींदासीं जीअं अॻी पाण कंदा रहंदा आहियूं। हाणे सब मल्टीप्लिकेशन पाण जी थी वई सॉल्व। हाणे ॻोल्हींदासीं त एडिशन किथे आहे सिधो सिधो 120 प्लस 50 माना 120 वाधू 50 120 वाधू 50 में पाण सॉल्व करण जी कोशिश कंदासीं 120 50 थींदा पाण जा ॾिसो सफ़ा सादो तरीक़ो 120 ऐं 50 0 0 0 ॿ 5 घणा थिया 7 बाक़ी छा बचियो 1 त माना 120 वाधू 50 कयोसीं त जवाब असांजो आयो 170। हाणे आखिरी सबट्रैक्शन बची आहे हिते भी सबट्रैक्शन आहे लहणो असांखे रूल जे मुताबिक सबट्रैक्शन आहे। हाणे 170 में 80 कट कंदासीं प्यारा ॿारो 170 में कट कंदासीं 80 0 मां 0 वियो 0 7 में 8 वञी कोन था सघनि हिन खां कंदासीं उधारो त ही थी वेंदा 17। हाणे 17 में जॾहिं तव्हां 8 कट कंदव त तव्हांजो छा बचंदो तव्हांजो 9 मतलब 170 में जॾहिं तव्हां 80 कट कंदव त तव्हांजो जवाब ईंदो 90 त हाणे इहो असांजो जेको आहे जवाब अची वियो 90। प्यारा ॿारो ईअं ई तव्हां डीमास जा कुझु मिसाल जेको आहे पंहिंजे किताब मां चौथे क्लास जे 5 क्लास जे 6 7 8 क्लास में डीमास हूंदो उन जा सवाल जेको आहे करे असांखे कमेंट सेक्शन में ॿुधाए सघो था। अहिड़े तरीक़े सां प्रैक्टिस कंदव त डीमास तव्हांखे सही तरीक़े सां समझ में अची वेंदो। अगरि हिकिड़े चक्कर तव्हां ॾिसो था समझ में नथो अचे त इहो वीडियो वरी रिपीट करे तव्हां ॾिसंदव त इनशाला वधीक तव्हांखे क्लियर थींदो। प्यारा ॿारो डीमास खे सम्झण जे लाइ असां हिकिड़ो हिसाब सॉल्व करी रहिया आहियूं। इहो हिसाब जेको आहे अक्सर जेके आहिनि सुठा सुठा उस्ताद जेके आहिनि पंहिंजे ॿारनि खां पुछंदा आहिनि
ऐं टेस्टन में भी ईंदा आहिनि। इन करे अॼु तव्हांखे कॉन्सेप्ट ॾियण जे लाइ डीमास जो हिकिड़ो सिंपल सवाल जेको आहे मूं बोर्ड ते लिखियो आहे, अचो त सम्झूं कीअं सॉल्व थींदो। ॾिसो पुट, 2 वाधू 2 ज़रबिया 2 वंडिया 2 माइनस 2 मतलब 2 + 2 मल्टीप्लाई बाय 2 डिवाइड बाय 2 माइनस 2। हाणे सवाल ॾिसण में त सफ़ा सवलो आहे, लेकिन असां कीअं सॉल्व कंदासीं त पुट हिन खे सॉल्व करण जे लाइ असांखे डीमास जो कानून जेको आहे उहो अचणु घुरिजे। त सब खां पहिरीं असां ॻोल्हींदासीं त डिवीजन किथे आहे। जीअं पाण पंहिंजी क्लास में पढ़ी रहिया आहियूं, डी जेको आहे डिवीजन, एम फॉर मल्टीप्लिकेशन, ए फॉर एडिशन ऐं एस फॉर सब्ट्रैक्शन। मतलब डिवीजन, मल्टीप्लिकेशन, एडिशन, सब्ट्रैक्शन। हाणे पाण ॻोल्हींदासीं त असांजो डिवीजन किथे आहे। सब खां पहिरीं हिते 2 + 2 आहे, मल्टीप्लाई बाय 2 आहे, डिवाइड बाय 2 आहे, माइनस 2। हाणे हिते असांजो सॉल्व थिए थो हिते 2 डिवाइड बाय 2। हाणे बकाया जेका रक़म आहे उहो छा कंदासीं पाण सेम एज इट इज हेठि लिखंदासीं, सही आहे, ऐं हिन खे सॉल्व करण जी कंदासीं। हाणे 2 वंडिया 2 त पाण खे ख़बर आहे 2 जो खोड़ो 2 खे घणा चक्कर थो लॻे, 1 चक्कर। छा जवाब आयो? 1। त 1 लिखंदासीं, काटू 2। डिवीजन जेको आहे असांजी सॉल्व करे छॾी। हाणे प्यारा ॿारो वरी पाण ॻोल्हींदासीं, छा आहे, डी डिवीजन थी वई, एम मल्टीप्लिकेशन। मल्टीप्लिकेशन ॻोल्हींदासीं त असांखे सिधो सिधो नज़र अची रहियो आहे, +2 + 2 मल्टीप्लाई बाय 2 माइनस 2। त छा कंदासीं, बकाया रक़म आहे उन खे हेठि लाहींदासीं, सॉल्व कंदासीं मल्टीप्लिकेशन। 1 × 2 माइनस 2। हाणे फार्मूले जे हिसाब सां डी थी वियो, एम थी वियो, बाक़ी बचो पाण वटि ए माना एडिशन। हाणे ते एडिशन ॻोल्हींदासीं, सिधो सिधो 2 + 2 माना 2 वाधू 2 छा थी वियो असांजो 4। कट कंदासीं जेका रक़म आहे -2। हाणे 4 में जॾहिं 2 कट कंदासीं माना सब्ट्रैक्शन जो वारो आयो आहे, एस फॉर सब्ट्रैक्शन। त सब्ट्रैक्शन में छा थींदो, 4 में 2 कट कंदासीं त असांजो जवाब ईंदो फाइनली 2। इहो सवाल कॉन्सेप्ट ॾियण जे लाइ अक्सर टेस्टन में ईंदो आहे। तव्हांजो कॉन्सेप्ट चेक कयो वेंदो आहे त तव्हांखे डीमास अचे थी या न। त प्यारा ॿारो कोशिश कयो डीमास के सही तरीक़े सां समझण जी। असां वधीक मिसाल बि कंदासीं। प्यारा ॿारो हाणे असां पंहिंजी अॼोकी क्लास डीमास वारी में आख़िरी हिकिड़ो मिसाल करे रहिया आहियूं। इंशाल्लाह तव्हांखे समझ में ईंदो। हाणे ॾिसो, 9 + 18 - 21 मल्टीप्लाई बाय 200 डिवाइड बाय 10। मतलब 9 वाधू 18 काटू 21 ज़रबिया 200 वंडिया 10। त हाणे डीमास वारो कानून जेको आहे, हाणे साॻिए तरीक़े सां पाण ॻोल्हींदासीं त किथे आहे डीमास माना डिवीजन। सब खां पहिरीं किथे आहे ॻोल्हींदासीं, डिवीजन, पोइ मल्टीप्लिकेशन, पोइ प्लस, पोइ माइनस। हाणे ॻोल्हो, प्लस माइनस मल्टीप्लिकेशन डिवाइड। हाणे आखिरी पोर्शन पंहिंजो डिवाइड जो आहे, त सब खां पहिरीं सॉल्व कंदासीं डिवाइड खे। हाणे 200 खे खोड़ो हणंदासीं 10 जो, त 10 जो खोड़ो 20 खे घणा चक्कर हणंदासीं पाण 2 चक्कर, 1 ॾाॾा 2 ॾा 20। हाणे बाक़ी बचे तो 0, त 0 खे को खोड़ो लॻे कोन थो, त 2 जे अॻियां पाण छा ॾेई छॾींदासीं 0। त 10 जो खोड़ो 200 खे घणा चक्कर वंडी कयो 20 दफ़ा। त हिन जो जवाब छा आयो 20। बकाया जेका रक़म आहे उनखे पाण छा कंदासीं, साॻी तरीक़े सां हेठि लिखी छॾींदासीं। 9 वाधू 18 काटू 21 ज़रबिया 20। हाणे असां 9 वाधू 18 काटू 21 ज़रबिया 20 हाणे ॻोल्हींदासीं त मल्टीप्लिकेशन आहे या न। वाधू काटू मल्टीप्लाई माना ज़रब माना
प्लस माइनस मल्टीप्लिकेशन। तो हाँ छा कंदासीं पाण ही पोर्शन एकी ज़रबिया वी। अगर तव्हांखे वी जो खोड़ो याद आहे त पाण छा पढ़ंदासीं, एक वीओ वीहो 0 लिखंदासीं, 2 हेॾां लिखंदासीं। हाणे 2 वीओ 40, 2 वीओ 40 थिए थो त 2 जोड़ कंदासीं त छा थींदो पाण जो 40 मां 2 जोड़ कयासीं त पाण जो थी वियो 42। त माना जवाब छा आयो पाण जो एकी ज़रबिया 20 420। त असांजो हिन पोर्शन जो जवाब छा आयो, ही बकाया साॻी लिखंदासीं 420। हाणे पाण एडिशन ॻोल्हींदासीं, माना जोड़। हाणे जोड़ छा आहे, 9 वाधू 18। हाणे 9 न 18 घणा थिया 18 ऐं 9 खे जोड़ कंदासीं। हाणे 8 9 पाण जा घणा थी विया, 8 ऐं 9 थिया 17। हिकु रखंदासीं मथे, हिकु न हिकु थिया 2, माना 9 ऐं 18 थी विया असांजा 27। काटू 420। हाणे हिते ॿार जेके तमामु वॾी ग़लती कंदा आहिनि, छो त ॿार चवंदा आहिनि त साईं 27 जेको नंढो आहे, 420 जेको आहे वॾो आहे, त 27 में 420 त वञी कोन था सघनि, कट थींदा ई कोन। सवाल ही ग़लति आहे। त प्यारा ॿारो हिते सम्झण जी ज़रूरत आहे त असां छा कंदासीं, त ॻोल्हींदासीं त वॾी रक़म छा जी आहे। वॾी रक़म हिते आहे काटू जी 420। हाणे नंढी रक़म कहिड़ी आहे, वाधू जी 27। हाणे छा कंदासीं, 427 में पाण छा कंदासीं, कट कंदासीं 420 मां 27 त असांजो जवाब ईंदो। हाणे 420 में अगर पाण कट कयूं 27 त छा थींदो, 0 में 7 वेंदा कोन, हिकु तां उधारो खणंदासीं, 10 में 7 विया 3, हिते बचो 1, हिते आहिनि 2 त हिकिड़ो उधारो खणंदासीं, हिते थी विया 11 में 2 विया, बाक़ी छा बचो पाण जो 9, हिते बाक़ी छा बचो 3, त छा थियो जवाब 393। हाणे हिते जवाब थींदो 393, लेकिन वॾी रक़म छा जी आहे, माइनस जी। इन करे असां हिते माइनस ॾेई चवंदासीं त हिन जो 27 काटू 420 जो जवाब ईंदो काटू 393। माना जेका निशानी वॾी रक़म जी हूंदी पाण उहो ॾिसंदासीं, ऐं 27 अगर वाधू जा आहिनि त कट हिन में छा कंदासीं, कट कंदासीं 420 मां 27 त असांजो जवाब अची वेंदो काटू 393 माइनस 393। तो प्यारा ॿारो इहो हुयो असांजो डी मास जो कॉन्सेप्ट। उम्मीद आहे त तव्हांखे मिसाल समझ में आया हूंदा। वधीक तव्हां पंहिंजी क्लास में जंहिं क्लास में तव्हां पढ़ंदा हूंदव उन जे मैथमेटिक्स जे किताब में तव्हां ॾिसंदव त डी मास ज़रूरु हूंदो। उन जा सवाल जेके आहिनि तव्हां करे असांखे कमेंट सेक्शन में ॿुधाए सघो था, न त पोइ तव्हांजे लाइ होमवर्क आहे। होमवर्क कहिड़ो आहे, 3 मल्टीप्लाई बाय 3 डिवाइड बाय 3 प्लस 3 माइनस 3। हिकिड़ो हीअ होमवर्क आहे। ॿियो तव्हांजो होमवर्क आहे 96 डिवाइड बाय 2 मल्टीप्लाई बाय 6 प्लस 13 माइनस 6। ये तव्हांजा होमवर्क आहिनि। तव्हां ये सॉल्व करे असांखे इन्हनि जो जवाब कमेंट सेक्शन में ॾींदव। तव्हांजी महिरबानी।